हर पाकिस्तानी शहरी ते कर्ज़ जो भार गुज़िरियल माली साल जे दौरान 13% इज़ाफ़े खां पोइ 3,33,000 रुपयनि ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त वधंदड़ अवामी कर्ज़ हुकूमत जे लाइ वॾो चैलेंज बणिजी साम्हूं आयो आहे। इहो इंकशाफ नाणे वारी वज़ारत तरफ़ां पार्लियामेंट में पेश कयल सालियानी फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट में कयो वियो आहे। रिपोर्ट मूजिब माली साल 2023-24 में फी माण्हू ते कर्ज़ 2,94,098 रुपया हुयो, जेको माली साल 2024-25 में वधी 3,33,041 रुपया थी वियो आहे। अहिड़ी तरह हिकु साल जे दौरान हर पाकिस्तानी ते कर्ज़ में तक़रीबन 39,000 रुपयनि जो इज़ाफ़ो थियो आहे। इहो हिसाब मुल्क जे 24 करोड़ 15 लख आबादी खे नज़र में रखंदे लॻायो वियो आहे। नाणे वारी वज़ारत मूजिब जून 2024 खां जून 2025 जे दौरान गॾियल अवामी कर्ज़ 71.2 खरब रुपयनि मां वधी 80.5 खरब रुपयनि ताईं पहुतो आहे, जंहिं जो बुनियादी सबबु वधीक व्याज ते अदायगियूं ऐं मटा सटा जी शरह में तब्दीली आहे। रिपोर्ट में इहो बि एतिराफ़ कयो आहे त अवामी कर्ज़ जी सूरतहाल गुज़िरियल माली साल में अहम चैलेंज बणिजी साम्हूं आई आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान में फी माण्हू ते कर्ज़ 2,94,098 रुपया ऐं माली साल 2024-25 में इहो वधी 3,33,041 रुपया थी वियो आहे।